नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावण में खबर ॾींदा हलूं त IG मोटरवे डॉक्टर सैयद कलीम इमाम, एडिशनल IG साउथ रीजन जावेद अली मार ऐं DIG मोटरवे सिंध अली शेर जाकरानी जी ख़सूसी हिदायतुनि ते SSP मोटरवे सखर सेक्रेटरी जावेद इकबाल चडर जी निगरानी हेठ मोटरवे पुलिस सेक्टर सखर मोटरसाइकिल ठाहींदड़ खांगी कंपनी जे सहकार सां पुलिस ट्रेनिंग स्कूल खैपुर में एक ॾींहुं वारो रोड सेफ्टी लेक्चर मुनक़िद कयो वियो, जंहिंजो मक़सद रोड हादसनि खां बचाव ऐं ट्रैफिक कानून बाबति शिरकत कंदड़नि खे तफ़सील सां आगाह करणो हो। उन मौके ते पुलिस ट्रेनिंग कॉलेज जे उस्तादनि समेत ट्रेनिंग हासिल कंदड़ पुलिस ऑफिसर ऐं जवाननि जे वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मोटरवे पुलिस जी मोबाइल एजुकेशन यूनिट जे ऑफिसरनि लेक्चर ख़ासि तौर ते मोटरसाइकिल जे रोड हादसनि बाबति तफ़सील सां ॿुधायो त मोटरसाइकिल हलाइण वक़्तु हादसनि जी सूरत में हेलमेट जो इस्तेमाल न करण हादसनि जी शिदत खे वधाए छॾियो आहे ऐं क़ीमती इंसानी जान जी ज़ाया थियण जो ख़दशो रहंदो आहे। तंहिं करे ट्रैफिक कानून ते अमलदारी ऐं इंसानी जान खे रोड हादसनि खां बचाइण मोटरवे पुलिस ऐं डिस्ट्रिक्ट पुलिस जे गॾियल ज़िम्मेवारी आहे। यादि रहे त IG मोटरवे जी ख़सूसी हिदायतुनि ते पूरे मुल्क में मोटरवे पुलिस मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि सरकारी ऐं खांगी इदारनि में रोड सेफ्टी जे हवाले सां रोड सेफ्टी लेक्चर सेमिनार ऐं रोड सेफ्टी वॉक जा प्रोग्राम मुनक़िद कराए रही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।